अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोहम्मद जुनो ख़बरनि जी शुरुआत कयूं था मुख्य ख़बरुनि सां। काज़ियाबाद जे मौजूद शख़्सियत रईस शेर मोहम्मद उमर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ शहर में मुकम्मल हड़ताल ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा। शहर जे इंसाफ़ मार्केट चोर दुकान जा ताला तोड़ी चोरी करे फरार ऐं जूना स्टाफ लॻ जमा इस्लामी जो प्रोग्राम माण्हुनि जी वॾी अंग शिरकत कई। नाज़रीन, हाणे तफ़सीली ख़बर। काज़ियाबाद जे अहम सियासी ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ अॻूणो MP शेर मोहम्मद उनड़ मथां बासर व्याजी तरफ़ां केस दाख़िल कराइण ऐं संदसि ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ख़िलाफ़ शहर में छुतरबंद हड़ताल करे जुज़वी तौर कारोबार बंद रहियो। हड़ताल सबब शाही बाज़ार, रेडियो बाज़ार, आफ्ताब मार्केट, मलक मार्केट समेत ॿिया इलाइक़ा सुबुह वारे वक़्तु बंदि रहिया। एहतिजाज कयो वियो। वॾी अंग में मुज़ाहिरीन एडमोर पंप खां हथनि में प्ले कार्ड खणी छिते नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब चौक ते पहुता। मुतालबो कयो आहे त बासर व्याज खोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। एहतिजाजी रैली में शरीक अब्दुल नबी जमाली, बहार ख़ान मरी, रफ़ीक मनमला, हिदायतुल्लाह चांडियो समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त नवाब शाह सां तालुक़ रखंदड़ व्याजी जान मोहम्मद मक्सी जंहिं व्याज जा पैसनि ते वाध लॻाए अॻूणे MP शेर मोहम्मद मथां केस दाख़िल कराया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर ते मथसि केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। नाज़रीन, ॿिए तरफ़ काज़ियाबाद जे इंसाफ़ मार्केट मां राति देर सां नामालूम चोर मोहम्मद बचल जतोई जे दुकान जा ताला कटे सिरे चोरी करे फरार थी विया। पेडी मालिकनि नामालूम चोरनि ख़िलाफ़ काज़ियाबाद थाणे ते NC दाख़िल कराई आहे। मोहम्मद बचल जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नामालूम चोर राति देर सां मुंहिंजे दुकान जा ताला कटे 10 बोरियूं सिरे जूं चोरी करे विया आहिनि। जवाबदारनि 2 ॾींहं पहिरीं मूंखे नुक़सान रसाइण जी धमकियूं पिणु ॾिनियूं हुयूं, जंहिंजो इतला काज़ियाबाद थाणे ते SHO खे ॾिनो हुउमि ऐं अॼु मुंहिंजी दुकान मां चोरी थी वई आहे। हुन SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं DSP SHO काज़ियाबाद वहीद शेख खे अपील कंदे चयो त मां ग़रीब आहियां, दुकान हलाए बचनि जो गुज़र कंदो आहियां। चोरनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। जामिया एहसानिया तफ़ील इस्लाम काज़ियाबाद लॻ जूना मुरियम सालाना तक़रीब दस्तार फज़ीलत हिफ़ाज़ क़ुरान नाज़िरा क़ुरान दर्स निज़ामी जी पोज़ीशन वाला शागिर्द में नामा तक़सीम जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। जंहिंमें डॉक्टर मिराजुल हुदा सिद्दीकी, नायब अमीर जमा इस्लामी पाकिस्तान सरवर अहमद कुरैशी, अमीर पीर मौलाना सईद अहमद शाह कुरैशी, मौलाना फ़कीर मोहम्मद लाखो, हाफ़िज़ मोहम्मद साले भट्ट, सरदार अहमद आराई, राना अब्दुल गफूर राजपूत, सदर प्रेस क्लब काज़ियाबाद, मौलाना जुनैद रहमान मंसूरी, समाजी सियासी वर्करन गुलाम सरवर मंसूरी ऐं वॾी तादाद में अहले इलाइक़े अवाम शिरकत कई। जलसे खे डॉक्टर मिराजुल हुदा सिद्दीकी साहब ख़िताब कयो। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरियत हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।